बिछा साल 2024 कीअं गुज़रियो ऐं नए साल 2025 में बिछा जा मक़ामी शहरी कहिड़ी उमेद रखनि था। इन हवाले सां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद मेमण बिछा खां रिपोर्ट पेश करे रहियो आहे। साल 2024 कीअं गुज़रियो ऐं नए साल 2025 में बिछा जा शहरी कहिड़ी उमेदूं था रखनि, उन ई हवाले सां हितां जे मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था तूं नए साल ऐं पुराणे साल बाबति पंहिंजा वीचार जेके अवामी न्यूज़ सां कहिड़ी रीति वंडीनि था। अल्हम्दुलिल्लाह 2024 साल जेको गुज़रियो बहितर भी गुज़रियो बुरो भी गुज़रियो। बहितर इन करे गुज़रियो जो बस गुज़री वियो ख़ैर ख़ैरियत सां, ऐं बुरो इन जे लाइ गुज़रियो जो इन में खोड़ सारा असांजा चाहण वारा असांजा दोस्त असांजा अज़ीज़ हिन साल में असां खां विछड़ी विया, ऐं उन खां अलावा मुआशी हालात तमामु तंग रही ऐं बिजली जो निज़ाम गैस जो निज़ाम उहो तमामु लुल रहियो ऐं वधीक उन में इज़ाफ़ो जेके तकलीफ़ूं डे बाय डे वधंदियूं रहियूं हुयूं उहे उन्हनि में इज़ाफ़ो रहियो। इन जे हवाले सां तमामु सुठो भी गुज़रियो ख़राब भी गुज़रियो। बहरहाल शुक्र आहे अल्लाह साईं जो गुज़री वियो। बाक़ी 2025 जेको आयो आहे असां उमेद कयूं था त असांजी तकलीफ़ुनि में मज़ीद इज़ाफ़ो थींदो, छो जो टूल प्लाज़ा पेट्रोलनि जा जेकी क़ीमतूं आहिनि ॾींहं ॾींहुं वधंदियूं रहनि थियूं ऐं इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। पर वरी बि असां तवक़ोदार रखूं असांजे हुकुमराननि खां त ख़ुदारा घणो थी वियो घणो कुझु थी वियो, हाणे असांजे वधीक गुंजाइश न आहे ख़मीज़ फाटण जी, सो थोरो कंट्रोल कयो। असां में हाणे ताक़त न आहे बिलनि ते गैस ते लोड शेडिंग ते, ख़ुदारा इन्हनि ते कंट्रोल कयो। ऐं जीअं चवनि पिया दोस्त त हैप्पी न्यू ईयर त हीअ वाक़ई हैप्पी न्यू ईयर थियणु घुरिजे। महिरबानी। 2024 जी ॻाल्हि कजे त तमामु 24 खां माना 20 खां या अरिड़हं खां वठी जेको ही 2-3 साल गुज़रिया आहिनि पास्ट जी ॻाल्हि था कयूं त उहे ॾाढा ॾुखिया ऐं ग़रीब माण्हुनि लाइ तमामु ई माना मुश्किल दौरु गुज़रियो, जंहिंमें आफ़तूं माना कुदरती ऐं कुझु त वरी मिसाल जेके आहिनि लुटेरा जेके भले मिसाल लोकल हुजनि या केर बि हुजनि जेके ऑफिसनि में अहिड़ा मगरमच्छ वेठा आहिनि जेके ग़रीबनि खे लुटीनि खाइनि ऐं उन्हनि जो पैसो पंहिंजी जेब में विझनि, त इहे ग़रीबनि लाइ आज़ारु आहे। त तमामु ॾुखियो 2024 जो ऐं पास्ट वारी दौरु गुज़रियो आहे। असांजी उमेदु आहे 2025 में त हीउ जेको साल आहे उहो ग़रीबनि लाइ ख़ासि करे, छोकी अमीर त अमीर थींदो वञे ऐं जेको विच वारो तबिको आहे उहो बि वीचारो मुश्किलात में आहे। छा जो उहो सफ़ेद पोश आहे, सफ़ेद पोश उहो आहे जो ग़रीब माण्हू अञा बि मिसाल कंहिंखां घुरे बि सघे थो या कंहिंखां वठे थो, पर जेको विचूं तबिको आहे उहो न को कंहिंखां घुरी सघे न को कंहिंजे अॻियां ॻाल्हि करे सघे त मुंहिंजे मूंसां कहिड़ी हालात बि हले या छा। त ख़ासि करे उन्हनि लाइ दुआ आहे विचे तबिके लाइ ग़रीबनि लाइ त अलाह साईं उन्हनि लाइ हीउ साल तमामु भलारो ऐं कामयाबु ऐं मुश्किलातुनि खां दूरि ऐं ख़ासि करे दुआ घुरंदासीं अलाह पाक खां त अलाह जे तरफ़ां या कुदरती जेके मतां आफ़तूं अचनि थियूं जीअं किरोना जीअं आई या बरसातूं आयूं ऐं इहे आफ़तूं जेके त उन खां अलाह साईं हीउ जेको 2025 जा उन खां अॻियां जेको फ्यूचर आहे असांजो त उहो तमामु बहितरीनु गुज़रे ऐं अलाह साईं जी ऐं मौला जी नज़रसानीअ में ऐं गुज़रे ऐं तमामु कामयाबु असांजो ही साल गुज़रे, असांजी दुआ आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।